बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों आम परवेज़ मक्सी अल्लाह से तव्हां ख़ुशि कंदो। दोस्तों अॼु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। अॼु असांजे मुस्पिल जेको मुलाज़िम हुयो असां सां बाज़ार में मिलियो, हुन पंहिंजी दर्दारी कहानी मूंखे ॿुधाई अथई त यार मुंहिंजा 15,000 साॾा हुननि मुस्पिल जेके कटिया अथनि मुंहिंजा बेगुनाह मुंहिंजा। अचो त दोस्तनि खे उहा क्लिप ॾेखारियो। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों ये असांजा मुलाज़िम आहिनि असांजा मुस्पिल जा। अब किथे था वञो सफ़ाई जे लाइ? नूरमन साहब किथे? नूरमन बिरोई जी वार्डन होॾे। बाक़ी हे वार्ड जेको कटराई महल वारो वार्ड। अब इहो ॿुधायल आहे पर थोरी देरि सां। अच्छा ठीक है ठीक अब हे वार्ड कटराई महल वारो बाद में खणंदा, अॻ में भोताल वारो छॾाए ईंदा। ठीक है अब हीअ गाॾी अथव। दोस्तों तव्हां क्लिप ॾिठी हूंदी मुलाज़िम जी। सिर्फ़ु मां मुलाज़िम खां इहो थो पुछां, मां साईं अदा हे जेको वार्ड असांजो कटराई महल जो तव्हां सफ़ाई कॾहिं कंदव? हुन मूंखे इहे लफ़्ज़ चया आहिनि त मां भोतार नूरमद जो वार्ड साफ़ करे इन खां बाद में तव्हांजो वार्ड अचे साफ़ कंदुमि। छा हिन में हुन को ग़लति ॻाल्हायो? छा हुन में कहिड़ी ग़लती आहे? तव्हां मूंखे ॿुधायो। जो हुन ग़रीब हिकिड़े मिसकिन जा तव्हां 15.5 14.5 शायदि एतिरा पैसा हुनजा तनख़्वाह मूं कटिया आहिनि। इहे किथां जो कानून आहे? किथां जो इंसाफ़ आहे? असांखे उमेद आहे असां रियान ख़ान चैनपुर साहब खे गुज़ारिश था कयूं त आशिक़ भाई खे थोरो पाबंद कर, हुनजी तनख़्वाह जेकी बि कटी वई आहे उनखे वापसि कयो। असां शकील साईं खे बि अर्ज़ु कंदासीं जेकी बि हुनजी पघार मूं तव्हां कटौती कई आहे उहा वापसि करायोसि। हुनजी त का बि ग़लती कान्हे। सिर्फ़ु मां हुन खां इहो पुछियो आहे त असांजे कटराई महल जो वार्ड तव्हां कीअं साफ़ कंदव, कॾहिं ईंदव? हुन चयो आहे मां भोतार नूरमद जो वार्ड साफ़ करे असां इन खां बाद में ईंदासीं। छा हुन में इहा ग़लती आहे? सॼो ॾींहुं वीचारा लोड़ियल तव्हां पोइ बि तव्हां हुन ग़रीबनि अभोजन जा तव्हां तनख़्वाहूं था कटियो। असांखे त अफ़सोस आहे। असांखे उमेद आहे त हिन खे तनख़्वाहूं वापसि ॾींदा। जो हिन खे वापसि न ॾिनऊं इनशा असां फुल फोर असां हुननि जी मदद कंदासीं। बाबा जेकी ॻाल्हि आहे।